लिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहन्नास उबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अल्लज़ी जअल लकुमुल अर्द फ़िराशन वस्समाअ बिनाअन व अंज़ल मिनस समाइ माअन फ़अख़रज बिही मिनस समराति रिज़्क़न लकुम फला तजअलू लिल्लाहि अंदादन व अंतुम तअलमून वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़िर इन्नश शिर्क लज़ुल्मुन अज़ीम सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम अलैहि सल्लू या कौम बर सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जाअ इल्ला रहमतल लिल आलमीन। हम्दो सलात के बाद इंतहाई काबिल एहतराम अजीज दोस्तों मुसलमान भाइयों मुतवा बलारन यादो अल्लाह रब्बुल आलमीन जे मुक़द्दस कलाम पाक कुरान मजीद मां बिन मक़ामन ता आयतूं सबूरियूं तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। उनके बारे में चंद मारूज़ात पेश कंदुसि। अल्लाह ताला खां दुआ है वो करीम रहीम रब्बुल आलमीन मुखे हक़ ऐं सच जे चवण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं वो ॿुधी करे अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे क़ुरान पाक जी तिलावत करण उनखे सम्झण ऐं उनजे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अॼु जेको असांजो बुनियादी मौज़ू आहे उनजो उनवान आहे शिर्क। उनमें असां सिर्फ़ ॿिनि ॻाल्हियुनि ते तवज्जो ॾींदासीं। हिकु त शिर्क जो गुनाह केतिरो आहे ऐं ॿियो त शिर्क चइबो छाखे आहे। ऐं इंशा अल्लाह ताला मूंखे इंतहाई ख़ुशी आहे जो मोहतरम बाबू गुलाम क़ादिर मूंखे इन लाइक़ सम्झो जो मूंखे इन अज़ीम बराह रास्त पंहिंजे करीम रहीम मालिक रब्बुल आलमीन सां निस्बत जो मौज़ू मिलियो। हालांकि मां इन लाइक़ न आहियां, मां सम्झां थो मां छा आहियां, पर इंशा अल्लाह ताला मां दावा नथो कयां, पर इंशा अल्लाह ताला कई उक़दा खुलंदा, कई ॻाल्हियूं अहिड़ा राज़ खुलंदा जेको आम तौर ते शिर्क हर कंहिं ॾांहुं निस्बत कई थी वञे। इंशा अल्लाह ताला उनजो तहफ़्फ़ुज़ थींदो ऐं जेको हक़ीक़तन मुशरिक आहे उहो सम्झंदासीं त क़ुरान कंहिंखे मुशरिक चवे थो उनजे तरफ़ तवज्जो हूंदो। बिल्कुलु जेको मुख़्तसिर मूंखे चवणो आहे क़ुरान पाक शिर्क जे गुनाह खे केतिरो वॾो गुनाह सॼो आहे। रब थो फरमाए इन्न शिर्क लज़ुल्मुन अज़ीम। कुरान तो फरमाए सूरह लुक़मान जे अंदर हज़रत लुक़मान अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे चयो त शिर्क ज़ुल्म अज़ीम आहे। ॿी जाइ ते अल्लाह ताला इरशाद फरमाए फ़क़द हर्रमल्लाहु अलैहिल जन्नह। तवज्जो कजो, पहिरीं त शिर्क ज़ुल्म अज़ीम आहे, ॿियो हर्रमल्लाहु अलैहिल जन्नह। रब उन मुशरिक जे मथां जन्नत हराम करे छॾी आहे।
अॻिते टी ॻाल्हि अल्लाह रब्बुल आलमीन शिरक जे मुतलक फरमायो ला यग़फिरु अन युशरक रब्बु फरमाए मुशरिक ला माफ़ी न आहे मुशरिक जी माफ़ी न आहे मुशरिक ज़ुल्म अज़ीम तो करे ऐं टी ॻाल्हि त मुशरिक लाइ जन्नत अल्लाह हराम करे छॾिया रब तआला तव्हां असांखे शिरक जहिड़े बदतरीन अकबरुल कबाइर गुनाह खां पनाह अता फरमाए हिकु दफ़ो मोहब्बत सां दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि शिरक जो गुनाह छा आहे हाणे पाण चऊं था त शिरक चइबो छा के आहे उलमाए इकराम क़ुरान ऐं हदीस जे रोशनी में अॼु मां क़ुरान बि खोलियो उन खां पोइ ही बुखारी शरीफ़ जेका मां खोलियो ऐं जेकॾहिं इन ॻाल्हि ते तवजो रहियो तो मां दावा कोन थो कयां पर इंशाअल्लाह ताला जे मूंखे इन मौज़ूअ ते सिर्फ़ शिरक जे मुतलक 100 जुमा ॾींदो त क़ुरान ऐं हदीस मां पढ़ाईंदो रहंदुसि ऐं इहो न आहे त असां इन खे का अहिड़ी शइ निस्बत ॾींदासीं हालांकि इन मां अल्लाह जो शान इज़त रब जो मक़ाम तव्हां असांजे अॻियां ज़ाहिर थींदो असुल शइ आहे अच्छा जेकर केरु चए त इहा दावा आहे त सिर्फ़ छो त उलमाए इकराम लिखियो आहे त शिरक चइबो आहे अल्लाह जी वहदानियत जे इनकार के शिरक चइबो आहे तौहीद जो इनकार अच्छा तौहीद घणा क़िस्म उलमाए इकराम लिखनि था त तौहीद 3 क़िस्म आहे तौहीद उलूहियत तवज्जो कयो तौहीद रबूबियत ऐं तौहीद अस्मा व सिफ़ात यानी उलूहियत में तौहीद उलूहियत छा के चइबो आहे उलूहियत चइबो आहे जिन जी इबादत कई वञे चओ सुभान अल्लाह तौहीद रबूबियत यानी हिन काइनात जो परवरदिगार केरु आहे अगर को चवे त अल्लाह खां सवा को ॿियो बि आहे त उहो मुशरिक थी वियो असां सभिनी जो ईमान आहे त हिन काइनात जो ख़ालिक़ ऐं मालिक मुंहिंजो अल्लाह आहे चओ सुभान अल्लाह उन खां पोइ तौहीद फिर अस्मा ऐं सिफ़ात अस्मा ऐं सिफ़ात अल्लाह ताला जा 99 नाला जेके बुखारी मुस्लिम शरीफ जी मुत्तफ़क़ुन अलैहि हदीस जे अंदर आया उहे 99 नाला उहे तमाम सिफ़ातुनि में अल्लाह जी ज़ात बाबरकात वहदहु ला शरीक आहे जो सुभान अल्लाह इन्हनि 3 ॻाल्हियुनि सां निस्बत में अल्लाह जी ज़ात बाबरकात बराए रास्त जामे अगर कयो वञे त अल्लाह जी ज़ात बाबरकात इन्हनि तमाम तौहीद उलूहियत में अल्लाह वहदहु ला शरीक आहे यानी इबादत जो लाइक़ केरु कोन्हे इबादत जो लाइक़ अल्लाह आहे जो सुभान अल्लाह तौहीद रबूबियत ॿियो ऐं तौहीद अस्मा व सिफ़ात असां चऊं था त जेके मुशरिक हुआ उहे इनकारी इन्हनि 3 तौहीदुनि जा हुआ या इन्हनि मां का हिकु हुई तवज्जो कयो रब जी ज़ात बाबरकात मां क़ुरान पाक बराह रास्त खोलियां थो अल्लाह ताला पंहिंजे महबूब मोहम्मद करीम खे फरमायो मुंहिंजा हबीब मुशरिक मुंहिंजे रबूबियत जा इनकारी न आहिनि चओ सुभान अल्लाह पोइ मुशरिक छा चवंदा यानी मुशरिकनि खां पुछो वञे त ही आसमान कंहिं ठाहिया मुशरिक चवंदा अल्लाह चओ सुभान अल्लाह वाह मुंहिंजा करीम रब पंहिंजा दुश्मन बि तुंहिंजा मञनि था त काइनात केरु नथो ठाहे सघे काइनात ठाहिण वारो अल्लाह आहे चओ सुभान अल्लाह हाणे इन जो दलील क़ुरान पाक जे अंदर आयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो ॾिसो तौहीद रबूबियत जो ॿुधायां त तौहीद रबूबियत यानी तरबियत फरमाइण वारो ख़िलक़त फरमाइण वारो केरु आहे असीं त चऊं था त असांजो ख़ालिक़ अल्लाह आहे जो सुभान अल्लाह क़ुरान त चए त मुशरिक बि चवनि था त असांजो ख़ालिक़ अल्लाह आहे जो सुभान अल्लाह अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब
हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के फरमायो तवज्जो कयो मुझा हबीब कुल तमाम फरमायो इन्हनि मुशरिकन खे मई यर्ज़ुकुकुम मिनस समाई वल अर्द मुझा हबीब मुशरिकन खां पुछ त आसमाननि ऐं ज़मीनुनि मां तव्हांखे रिज़्क़ केर थो अता फरमाए चओ सुभान अल्लाह वरी अम्मई यमलिकु समअ वल अबसार भला तव्हांजे हिननि ॿुधण जो मालिक तव्हांखे कन कंहिं ॾिना तव्हांखे अखियूं कंहिं ॾिनियूं चओ सुभान अल्लाह इहो मुशरिकनि खां सवाल पियो थिए हिकु त तव्हांखे ज़मीन ऐं आसमान मां रिज़्क़ केर थो ॾे तवजो कयो मुंहिंजो ही इंतहाई आम मौज़ू ते मां गुफ़्तगू कयां तव्हां ॿिए ही ज़ौक़ी मौज़ू न हूंदो वाह वाह करण जो न हूंदो ही अक़ीदे ईमान जो मौज़ू आहे अक़ीदो ईमान साबित थी वियो त जन्नत वाजिब थी वई चओ सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा हबीब इन्हनि खां पुछंदे त आसमाननि खां ऐं ज़मीनुनि खां रिज़्क़ केर थो ॾे इन्हनि खां पुछ त तव्हांखे कननि जी समाअत कंहिं ॾिनी तव्हांखे अखियुनि जो ॾिसण ऐं बसारत कंहिं ॾिनी मुंहिंजा हबीब इन्हनि खां पुछ मई युख़्रिजुल हय्य मिनल मय्यत मौत मां हयाती केर थो पैदा करे चओ सुभान अल्लाह व युख़्रिजुल मय्यत मिनल हय्य ऐं हयाती मां मौत केर थो पैदा करे अॻिते व मई युदब्बिरुल अम्र रतो वना मुंहिंजा हबीब इन्हनि मुशरिकनि खां पुछ त हिन काइनात जो अम्र कंहिंजे हथ में आहे यानी मींहं केर थो वसाए हवाऊं केर थो लॻाए राति मां ॾींहुं केर थो करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक में फरमायो तूं मुशरिकनि खां पुछंदे त इहे सभु मुशरिक मञंदा चवंदा त फसयक़ूलून लिल्लाह चओ सुभान अल्लाह इहो त मुशरिक मञनि था रब गवाही पियो ॾे क़ुरान में मुशरिक मञनि था त असांजो रब अल्लाह मुशरिक मञनि था त आसमान जो रब अल्लाह ॿी जाइ ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि मुशरिकनि खां तूं पुछा कर कुल मर रब्बुस समावाति सब मुशरिकनि खां पुछ त सत आसमान कंहिं ठाहिया चओ सुभान अल्लाह ही क़ुरान आहे ऐं मां हर आयत जो हवालो बि ॾींदो हलां त ही सूरह मोमिनून जे अंदरि आयत नंबर 84 ऐं 85 जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजे हबीब मुशरिकनि खां पुछ त ही सभ समावात ही सत आसमान कंहिं ठाहिया ऐं अॻिते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रब्बुल अर्शिल अज़ीम मुंहिंजा हबीब मुशरिकनि खां पुछा कर त अर्श अज़ीम जो रब केर आहे ख़ालिक़ केर आहे रब तो फरमाए सयक़ूलून लिल्लाह रब गवाही थो ॾे त मुशरिक मञंदा त इन जो मालिक अल्लाह आहे चओ सुभान अल्लाह ज़ोर सां चओ सुभान अल्लाह अच्छा पोइ मुशरिक छो थिया चवनि था त रिज़्क़ असांखे अल्लाह थो ॾे ज़मीन मां आसमान मां ही काइनात जी पूरी तख़लीक़ आहे इहा अल्लाह थो करे ज़मीनो आसमान हवाऊं उन जे बावजूद को मुशरिक त पोइ छा जा इनकारी दुरूद शरीफ़ पढ़ियो त हज़रत वाला सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वो इनकारी छा जा मञनि था असांजो ख़ालिक़ असांजो मालिक काइनात जो मालिक उन जो मालिक असांखे परवरदिगार सभु अल्लाह पोइ अंबिया किराम बि अल्लाह मोकिलिया हालांकि मुशरिकनि त कोन मञो नबीअनि खे मञनि था त असांजो ख़ालिक़ मालिक पूरी रोए ज़मीन जो हर शइ जो ख़ालिक़ अल्लाह इनकारी छा चइबो आहे कुरान पाक जे अंदर अचे थो त मुंहिंजा हबीब मां अल्लाह जेके बि पैगंबर ऐं रसूल मोकिलिया मां आयत पढ़ा थो उन्हनि सभिनी खे मां अल्लाह हुकुम ॾिनो त तौहीद उलूहियत जो हुकुम ॾियो यानी इबादत कयो त सिर्फ़ अल्लाह जी कयो छो सुभान अल्लाह उन्हनि जो इहा सीखो त
असुल शिरक बराह रास्त जो बुनियादी तौर ते शिरक वो है अल्लाह का सवा के बे जी इबादत कर शिरक है। अल्लाह हर मुसलमान के बे जी इबादत का पनाह अता फरमाया जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी जात पर बरकत फरमाए मुझा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो खां पहिरीं असां जेके भी रसूल मोकिलिया कुरान पाक जे सूरे अंबिया आयत नंबर 25 रब तो फरमाए वमा अरसलना मिन क़ब्लिक मिर रसूल मुझा हबीब असां तो खां पहिरीं मिन क़ब्लिक तो खां पहिरीं जेके भी रसूल मोकिलिया इल्ला नूही इलैहि मां अल्लाह उन्हनि खे इहो वही कयो यानी इहो हुकुम इरशाद फरमायो त ला इलाहा इल्ला अन फअबुदून। हर रसूल के मां अल्लाह वही इहो हुकुम इहो फरमायो त ला इलाहा इल्ला हु अल्लाह का सवा को भी इबादत जे लायक न आहे जो सुभान अल्लाह। यानी हर रसूल अल्लाह जो हज़रत आदम अलैहिस्सलाम खां बाद में पहिरियों रसूल हज़रत नूह अलैहिस्सलाम हो उन खां वठी आका अलैहिस्सलाम 313 रसूल आया जिनके रब शरीयत अता फरमाई बकाया ॿिया नबी हुआ जिनके शरीयत न मिली उन्हनि शरीयत जी पैरवी कई त रब तो फरमाए त हर रसूल आयो उन रसूल के मां अल्लाह वही कयो मुझा हबीब मुझा तमाम पंज पैगंबर रसूल तमाम मां अल्लाह जो वही तवा के यो कयो त तमाम पंहिंजे उम्मत के हुकुम फरमाए त इबादत सिर्फ अल्लाह जी कयो जो सुभान अल्लाह। तॾहिं बिटाई साहब तो फरमाए जो सुभान अल्लाह। तो अल्लाह जे वली अल्लाह बनो त उन्हनि पंहिंजी शाइरी जे अंदरि क़ुरान जी माना कई बिटाई साहब जॾहिं पहिरियों शेर लिखियो जेको महबूब आहे तव्हां सभिनी खे ख़बर आहे पर असांजो अक़ीदो आहे ॾिसो त पंहिंजे शाइरी जे अंदरि अक़ीदे जो इज़हार कीअं थो करे। हज़रत बिटाई साहब फरमाए थो अव्वल अल्लाह अलीम जो सुभान अल्लाह आला आलम जो धनी कादिर पंहिंजे कुदरत सी काइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू अरे राज़ को रब रहीम सो सारा है जो सचो धनी चई हमद हकीम अरे करे पार करीम जोड़ी जोड़ जहान जी जोड़ी जोड़ जहान जी लेकिन के ये पर जोड़ू जोड़ जहान जी ये भी पढ़ता पर पुरानी सिंधी वो उनके अगर सही मफ़हूम में बोल कजे त जोड़ी जोड़ जहान जी जोड़ के ॾिसो आसमान ॾिस ज़मीन ॾिस हजर ॾिस पहाड़ ॾिस परिंदा ॾिस रात ॾिस ॾींहुं ॾिस इंसान ॾिस जानवर ॾिस जिन ॾिस परिंदा ॾिस तमाम रोए ज़मीन जे अंदरि या आसमान जे अंदरि 18,000 मखलूक उन 18,000 मखलूक जो रब्बुल आलमीन रब आहे जो सुभान अल्लाह। हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ़ पढ़ंदा रहो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। तो मुशरिक जो अक़ीदो इहो हुयो त हिन काइनात जो ख़ालिक़ ऐं मालिक अल्लाह या तौहीद रबूबियत तौहीद उलूहियत जा इनकारियो आहे यानी इबादत में अल्लाह सां कंहिंखे शरीक न कयो। इंशाअल्लाह अॻिते मौज़ू ईंदो त पोइ इबादत छाखे चइबो आहे। जीअं निमाज़ आहे को बि मुस्लमान सुन्नी हुजे देवबंदी हुजे अहल हदीस हुजे भला इन्हनि मां केरु पोइ अल्लाह खां सवा कंहिं ॿिए जी इबादत करे थो छा त पोइ मां नंढड़ो हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां त अॼुकल्ह जेका असांजे मुआशिरे में जेका तबलीग थींदी आहे तव्हां ॾिसंदा हूंदव त उहे तबलीगी माण्हू मुस्लमाननि खे तौहीद जी जेको आहे सो दर्स ॾींदा त तौहीद पर मुस्लमान त हुओ ई मुस्लमान काफ़िर ते वञो गैर मुस्लिमन ते वञो बुखारी
शरीफ खोलो पहली हदीस अलाए बुखारी शरीफ के अंदर 80 किताब है जो सुभान अल्लाह 80 किताब वरी हर किताब के अंदर बाब उनमें आखिरी 80 वो किताब तौहीद ते लिखल आहे यो बुधाई दोस्तों मुंड में इमाम बुखारी छो कोन आंदो ऐं बाद में छो आंदो ध्यान तो हुजे हालांकि तौहीद जो इज़हार पे इमाम बुखारी किताब मुसलमान ला लिखियो मुशरिकन ला को लिखियो पर जरे मुशरिकन के दावत ॾियण जी पहिरीं हदीस कोड कई त पोइ अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबियत माद खे इहो कोन चयो त मुसलमाननि खे वञी अल्लाह जी तौहीद जी दावत ॾिया हबीब फरमाया त मुशरिकन खे वञी दावत ॾिया त अल्लाह सां इबादत में कोई शरीक न आहे तौहीद उलूहियत जी दावत मुसलमान के न दी आहे मुसलमान के छा जी दावत हाँ अमल करण जी दावत ॾियो छो त हर मुसलमान जो शेरो आहे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह खां सवा त केरु इबादत करे ई कोन हिकिड़ो दफ़ो दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या अचूंगा बराह रात नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण पंहिंजे लाइ तौहीद जो ऐलान कीअं कयो आहे जो सुभान अल्लाह छो त तमाम मौजू पेदा तव्हांखे अंदाज़ो हूंदो त मां क़ुरान पाक में हदीस पाक में कई जगह ते मां टिक लॻायां त मां तव्हां छो त हर शइ अवेलेबल ज़हन में न हूंदी आहे मां इहो करे आहियां पर एतिरो टाइम कोन्हे त अचूं था बरा छो त तमामु ॿिया किराम खे इन खां पोइ बाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में जेके नबी आया उन्हनि कीअं पंहिंजी उम्मत खे तौहीद जी दावत ॾिनी इंशाअल्लाह ताला ॿिए जुमिले ते मां ॿुधाईंदुसि पर रहिजे न त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तौहीद जो ऐलान उलूहियत जो कीअं कयो यानी मां मोहम्मद कंहिंजी बात थो कयां जो सुभान अल्लाह अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुकुम फरमायो कुल मुंहिंजा हबीब तू फरमा जो सुभान अल्लाह हबीब तू ऐलान कर त तू कंहिंजी इबादत तो करी हबीब के रब फरमायो हबीब तो फरमाए इन्न सलाती जो सुभान अल्लाह बेशक मोहम्मद जो नमाजो व नुस्की व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन जो सुभान अल्लाह बेशक मोहम्मद जो नमाजो व नुस्की हज हुजे उम्रो हुजे या कुर्बानी हुजे ये सब इबादतों व महयाय बलक मोहम्मद करीम जी हयाती व ममाती ऐ विसाल फरमाए वञण लिल्लाहि रब्बिल आलमीन इहो सब मुंहिंजे रब्बुल आलमीन जे लाइ ला शरीक लहू अल्लाह ताला जी ज़ात फबज़ालिका उमिरतु अन अव्वलुल मुस्लिमीन मुझे रब मूंखे इहो हुकुम फरमाया त अल्लाह सां इबादत में को शरीक न आहे जो सुभान अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया व अन अव्वलुल मुस्लिमीन बराह रात मुस्लिमीन जी माना है त आऊं पहिरियों मुसलमान आहियां हालांकि मुसलमान चइबो आहे तस्लीम करण खे मञण खे हबीब फरमाईंदा त अल्लाह के मञण में तव्हां सभिनी में पहिरियों मोहम्मद करीम जो सुभान अल्लाह इन ॻाल्हि में त आऊं कंहिंखे बि शरीक कोन कंदुसि अल्लाह सां इबादत मोहम्मद कंदो त सिर्फ़ु अल्लाह जी कंदो जो सुभान अल्लाह त असां बि इबादत कंहिंजी कंदा आहियूं चओ अल्लाह जी जेको वहदहू ला शरीक आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल मक्के जे मुशरिकन खां सवा यहूदन में भी शिरक हली वियो अॻिते मां दलील ॾींदुसि उन खां पोइ ईसाइन में भी शिरक हली वियो उहो क़ुरान पाक जे अंदरि आहे पर जॾहिं यहूदी ने ॻाल्हि ते ज़िद कयो छो त यहूदी अल्लाह सां गॾु हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम जी बि इबादत कंदा अल्हम्दुलिल्लाह क़ौम सुन्नी मुहम्मद
मोहम्मद जी इबादत कोन कदो मोहम्मद त मदीने वाला हबीब ते उम्मती हुजूर ते दुरूद शरीफ पढ़दो आ जो असा हबीब ला कदे इहो कोन करता असा नियत कई मोहम्मद जे नमाज जी असा नियत कना नमाज जी ओ अल्लाह वहदहु ला शरीक जी जो सुभान अल्लाह उन जने यहूदी हजरत उज़ैर सलाम जी ऐं ईसाई हजरत ईसा अलैहि सलाम के अल्लाह सां शरीक करे छॾियो पूछा था ही अल्लाह जो पुत्र पूछा था वो अल्लाह जो पुत्र हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला फरमाया मुझे हबीब तू उन्हनि खां पुछ यहूदी खां त तहां जे अगियन पैगंबर जेको तहां जे नस्ल में ईंदा आया हेतरा 100 पैगंबर आया उन्हनि तहां खे कहिड़ी ॻाल्हि जो दर्स ॾिनो क़ुरान पाक जे अंदर सूरह बकरा जे अंदर अल्लाह ताला उन्हनि यहूदियुनि खे हुकुम फरमायो हबीब इन्हनि खां पुछ अम कुंतुम शुहदा छा तव्हां ओॾी महिल हो केॾी महिल इज़ हज़रत याकूब जॾहिं हज़रत याकूब अलैहिस्सलाम यहूदियुनि जो सिलसिलो इतां खां शुरू थियो हज़रत याकूब अलैहिस्सलाम खां हज़रत याकूब अलैहिस्सलाम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो पोटो हो जो सुभान अल्लाह हज़रत याकूब अलैहिस्सलाम जा 12 पुट हा हज़रत याकूब अलैहिस्सलाम उन्हनि पंहिंजनि पुटनि खे गॾु करे फरमायो इज़ क़ाल लिबनीहि मा तअबुदून मिन बअदी हज़रत सैयदना याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे थो चवे ते मुंहिंजा पुटो तव्हां मूंखे ॿुधायो त मुंहिंजे मौत खां बाद में तव्हां कंहिंजी इबादत कंदो जो सुभान अल्लाह मतलब त हर जगह ते शिरक साबित थो थिए त इबादत कंहिंजी कंदो इबादत अल्लाह खां सवा केरु कंहिंजी करे थो त उहो मुशरिक आहे ऐं इन शिरक ज़ुल्म अज़ीम पर जेको इबादत अल्लाह जी थो करे मुशरिक नाहे मुसलमान आहे जो सुभान अल्लाह हज़रत सैयदना याकूब अलैहिस्सलाम जे पुटनि पंहिंजे पीउ खे अर्ज़ कयो त कालू नअबुदु इलाहक बाबा साईं असां इबादत कंदासीं उन रब जी जेको तुंहिंजो इलाह आहे जो सुभान अल्लाह व इलाह आबाअक आबाइक ऐं असां इबादत कंदासीं उन अल्लाह जी जेको तुंहिंजे अबे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो बि रब हो जो सुभान अल्लाह इब्राहिम व इस्माइल व इसहाक व इलाहु वाहिद व नहनु लहू मुस्लिमून ऐं असां उन अल्लाह जी इबादत कंदासीं उन खे तस्लीम कयूं था जेको सभिनी जो रब हो असांजो उहो ई मबूद आहे जो सुभान अल्लाह ताला मुझे चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए मौज़ू तवील आहे मां थोरी तवील गुफ्ता चवण मौज़ू तवील आहे तव्हां मूंखे हुकुम फरमायो उन तहत जेके ॻाल्हियूं रहिजी वयूं हुयूं इंशा ताला असां पाण में डिस्कस करे उन्हनि ते रोशनी विझंदासीं इन खां पोइ ईंदो त उहा इबादत छाखे चइबो आहे जंहिंमें अल्लाह सां केरु कंहिंखे शरीक न करे अल्लाह ताला असांखे शिरक जहिड़े ज़ुल्म खां पनाह अता फरमाए ऐं वहदहु ला शरीक रब